नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैंप ब्रेक इन ॾींदा हलूं त अछड़े थर में अरब शिकारनि के खिलाफ़ एहतिजाजी कैंप क़ाइमु करण ते मुज़ाहिरीन ऐं पुलिस में तकरार जारी है। पुलिस जा अछड़े थर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा, कोर ठकुर ऐं ॿियनि इलाइक़नि में 10 माण्हुनि ऐं गाॾियुनि खे खंभे खणी वई है। अछड़े थर वासी सख़्त परेशानी इख़्तियारनि सां नोटिस वठण जो मुतालबो ऐं चयो आहे त अरब शिकारियुनि जी हिते आमद बंदि कई वञे ऐं शिकार बंदि कयो वञे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैंप ब्रेक इन ॾींदा हलूं त अछड़े थर में अरब शिकारनि के खिलाफ़ एहतिजाजी कैंप क़ाइमु करण ते मुज़ाहिरीन ऐं पुलिस में तकरार जारी है। पुलिस जा अछड़े थर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा, कोर ठकुर ऐं ॿियनि इलाइक़नि में 10 माण्हुनि ऐं गाॾियुनि खे खंभे खणी वई है। अछड़े थर वासी सख़्त परेशानी इख़्तियारनि सां नोटिस वठण जो मुतालबो ऐं चयो आहे त अरब शिकारियुनि जी हिते आमद बंदि कई वञे ऐं शिकार बंदि कयो वञे।